नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे गोसपुर में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट में गुज़िरियल रात ऑल सिंध मलिक इतिहाद वेलफेयर जे मरकज़ी अॻुवाण मोहम्मद सालिह मलिक जे पारां ऑल सिंध मलिक इतिहाद वेलफेयर जे दोस्तनि जे मान में मानी ऐं मच कचहरी जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम में ऑल सिंध मलिक इतिहाद वेलफेयर मरकज़ी सदर मलिक मोहबला मलिक, डॉक्टर गुफरान मलिक, उस्ताद मुमताज़ मलिक, डॉक्टर कासिम मलिक समेत मलिक बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते ऑल सिंध मलिक बिरादरी जे अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु हफ़्तो गोसपुर जे मलिक पाड़े जे रवासी नौजवान 14 वरे जे नींगर फरमान मलिक सां हिंदू बिरादरी जे चइनि जवाबदारनि जिनसी ॾाढाई जो निशानो बणायो वियो, जेको नाक़ाबिले बर्दाश्त है। ऑल सिंध मलिक इतिहाद जे अॻुवाण जो चवणु आहे त नींगर जे DNA टेस्ट अचण खां पोइ मलिक इतिहाद पारां जवाबदारनि खे इब्रिकनाक सज़ा ॾियारण लाइ तहरीक हलाई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।